सारा जे मुड़स यानी कि जब्बार जो वरी सोशल मीडिया ते नओं धमाको। कल खां वठी तमामु ही वीडियो तेज़ी सां वायरल थी रही आहे। हाणे हू मीडिया ते सोशल ते अची करे माण्हुनि खे ॿाहूं ॿधी रहियो आहे त जेके बि मूं सां प्यारु करण वारा आहिनि, सारा सां प्यारु करण वारा आहिनि, त महिरबानी करे जेके बि वीडियो जंहिं वटि बि आहिनि उहे हिक ॿिए ॾे शेयर न कनि। यानी कि जेके भी वीडियो आहिनि सारा जा सोशल मीडिया ते काफ़ी जेके दोस्त आहिनि हिक ॿिए ॾे शेयर न कनि। अड़े भाउ हाणे शेयर करण मां या न करण मां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो मुंहिंजा जानी? एतिरा ॾींहं तूं किथे वएं? उहे चवंदा आहिनि त इज़त ऐं ज़िलत जी ज़िंदगी मुंहिंजे मालिक जे हथ में हूंदी आहे, पोइ कंहिंखे ॾे कंहिंखां वापसि वठे। भणा खुदाया बना तूं 70 साल जी उमिरि जो आहीं, तुंहिंजी ज़ाल ख़ूबसूरत नौजवान हिकु ईअं सम्झो त वनी चवंदा आहिनि पंहिंजे भोलड़े खे बि प्यारी हूंदी आहे, यानी कि जानवरनि खे बि पंहिंजूं ज़ालूं प्यारियूं हूंदियूं आहिनि। मुंहिंजा सोणा तोखे अहिड़ी ख़ूबसूरत शइ अलाह साईं नवाज़ी, पर तो उन मां कुझु बि न ॼातो रहंदो। तूं पाण हली वञी माण्हुनि जे अॻियां सोशल मीडिया ते तो उनखे फुल छूट ॾेई छॾी, यानी कि इन ॾोह जो इन अहिड़ी गंदी हरकत जो पहिरीं ॻाल्हि त तूं पुटु पाण ज़िम्मेवारु आहीं। ऐं इहा ई सारा अकेली किथे वञे हा त तूं हुनखे घरां बि हींअर कढी छॾी आहे। सॼी ग़लती मुंहिंजा जानी जवाहर ख़ान तुंहिंजी आहे, इन में कंहिंजो बि ॾोह कोन्हे। तूं पंहिंजे पेर ते पाण कुआरी आई आहे। हाणे तूं भले केतिरो बि मुड़ुसु माण्हू पाण खे सम्झी छा बि करीं, पर मुंहिंजा जानी इज़त तुंहिंजी मिटी में मिली चुकी आहे। ऐं अञा बि तूं वरी बि चवंदो पियो वती त जेको आहे सो वीडिया भरंदी रहंदी, अञा त मंज़िल परे आहे। अलाह साईं भणा तोखे अहिड़ी ख़ूबसूरत ज़ाल ॾिनी, असांखां पुछो अथई ईअं जहिड़ो जिन्हनि सां गॾु वेठा आहियूं, तोखे अलाह साईं अहिड़ी ख़ूबसूरत ज़ाल ॾिनी नौजवान। अड़े माण्हुनि जी नज़र खां अहिड़े तोहफ़े खे त तूं लिकाए रखी आहे पाण वटि। तूं ॿाहिरि बि न कढी आहे, मज़ूरी करी आहे, कोडर वाही आहे, डेवरी करी आहे, वञी पकोड़ा संबोसा ठाही आहे न, तॾहिं बि इन जो तूं पेट गुज़र करे वञी आहे। माना तूं अहिड़ी ख़ूबसूरत शइ खे मीडिया ते वायरल 5 रुपयनि जे करे, 5 टकनि जे करे तूं ही केॾी गंदी हरकत कई आहे। समाज जे बि तूं नज़रुनि में, मिट माइटनि जे नज़रुनि में, पंहिंजे हिक जेॾनि जे नज़रुनि में तूं कहिड़ो ई भलो कमु कयो आहे जानी। हींअर केरु हाणे तूं बरगलाईंदो वती, अलाह अलाह कंदो वती, माण्हुनि खे पीरनि जा अलाहनि जा वास्ता पियो ॾी, त हाणे हीअ वीडियो दोस्त जेके मूंसां प्यारु, तोसां केरु थो प्यारु करे? प्यारु जिन सां हू कंदा हुआ, जिन सां बि जिन विडिया एतिरा तुंहिंजी इन सारा भरिया आहिनि, कंहिं बि हिकु आवाज़ उथारियो तुंहिंजे लाइ? सभु हीअं कमु कढण वारा हुआ। तो बिल्कुलु एतिरी हिनखे छूट ॾेई छॾी, नर मुड़ुसु वांगुरु तो हिनखे बसि ईअं छूट ॾेई छॾी। त मुंहिंजा जानी दोस्तो, ही वीडियो तव्हांखे सुठी लॻे त हिन वीडियो खे लाइक कमेंट ऐं हिन मुंहिंजे यूट्यूब चैनल हाकिम पाकिस्तानी खे लाज़मी सब्सक्राइब कंदव। ऐं अहिड़ी खोड़ सारियूं ॻाल्हियूं ऐं खोड़ सारा जेके वीडियो आहिनि पोस्ट कंदुसि, ऐं वीडियो खे पूरो ॾिसिजो। सिंध सलामत, साथ सलामत।